ज़िक्र कंदासीं कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि में हल्की बरसात पवण सबब गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। उन बाबति असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे कराची खां ढती टीवी न्यूज़ रिपोर्टर इम्तियाज़ सुमरा। जी इमदाद, अपडेट कजो। जी बिल्कुल, अवांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु सिंध जे राजधानी शहर कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि में हिन वक्त हल्की बूंदाबांदी जो सिलसिलो जेको आहे उहो शुरू थी वियो आहे। जॾहिं त हिन वक्त कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि जिन में साइट एरिया, बल्दिया टाउन, इतार टाउन, लियारी, क्यामाड़ी समेत केतिरनि इलाक़नि में हिन वक्त हल्की बूंदाबांदी शुरू थी वई आहे। जॾहिं त मौसमियात खाते इहो चवणु आहे त अॼु कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि में हल्की बूंदाबांदी पवंदी। हल्की बूंदाबांदी पवण खां पोइ गर्मी जो जेको आहे ज़ोर उहो हिन वक्त टुटी चुको आहे। जॾहिं त हल्की बूंदाबांदी पवण खां पोइ कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि में बिजली जा केतिरा ई फीडर जेके उहे ट्रिप थी चुका आहिनि। हिन वक्त भी कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि में हल्की बूंदाबांदी जो सिलसिलो जारी आहे। हल्की बूंदाबांदी पवण खां पोइ KMC DMC जेको आहे उहो हिन वक्त मुतहरिक थी वई आहे। केतिरनि ई इलाक़नि में हिन वक्त KMC ऐं DMC जूं गाड़ियूं जेकी आहिनि उहो बरसात जे पाणी जे कढण लाइ जेकी हैवी मशीनरियूं उते पहुचायूं हुयूं। सेवरेज एंड वाटर बोर्ड पारां जेको आहे उहा मुतहरिक थी वई आहे। कराची के हिन वक्त मुख़्तलिफ़ इलाक़नि में हल्की बूंदाबांदी जो सिलसिलो जेको आहे उहो हलंदड़ आहे। बरसात पवण खां पोइ मौसम जेका उहा वणंदड़ थी वई आहे। समुंड किनारे ते वञण लाइ केतिरी आवाम जेका आहे सो हिन वक्त सीव्यू समुंड जो रुख करे वरितो आहे। सीव्यू समुंड ते हिन वक्त मौसम जेका आहे उहा पिणु वणंदड़ थी वई आहे। हिन वक्त थधियूं हवाऊं जेकी आहिनि उहे गुलण शुरू थी वियूं आहिनि। गुज़िरियल ॾींहं जेको आहे गर्मी जो ज़ोर जेको आहे उहो तमामु घणो हुयो, लेकिन अॼु जेको आहे कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि में हल्की बूंदाबांदी पवण खां पोइ गर्मी जो ज़ोर जेको आहे उहो पिणु टुटी चुको आहे। हिन वक्त कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि में हल्की बूंदाबांदी जो सिलसिलो जेको आहे उहो पिणु जारी आहे। जी।